अहम ख़बर शामिल कंदासीं त टकाटे वेझो नौजवान जो घर ॿाहिरां टंगियल लाश हथायो आहे। मंगी पाड़े मां 22 वरनि जे गुलाम फरीद पुट अली अकबर मंगी जो घर ॿाहिरां टंगियल लाश मिलियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया त ठकराटे वेझो नौजवान जो घर ॿाहिरां टंगियल लाश हथायो आहे। मंगी पाड़े मां 22 वरनि जो गुलाम फरीद पुट अली अकबर मंगी जो घर ॿाहिरां टंगियल लाश मिलियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया त ठकराटे वेझो नौजवान जो घर ॿाहिरां टंगियल लाश हथायो आहे। मंगी पाड़े मां 22 वरनि जे गुलाम फरीद पुट अली अकबर मंगी जो घर ॿाहिरां टंगियल लाश मिलियो आहे। असां अफ़सोसनाक ख़बर शेयर कयूं पिया त ठकराटे वेझो नौजवान जो घर ॿाहिरां टंगियल लाश हथायो आहे। मंगी पाड़े मां 22 वरनि जे गुलाम फरीद पुट अली अकबर मंगी जो घर ॿाहिरां टंगियल लाश मिलियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कयूं पिया त ठकराटे वेझो नौजवान जो घर ॿाहिरां टंगियल लाश हथायो आहे। मंगी पाड़े मां 22 वरनि जे गुलाम फरीद पुट अली अकबर मंगी जो घर ॿाहिरां टंगियल लाश मिलियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कयूं पिया त ठकराटे वेझो नौजवान जो घर ॿाहिरां टंगियल लाश हथायो आहे। मंगी पाड़े मां 22 वरनि जे गुलाम फरीद पुट अली अकबर मंगी जो घर ॿाहिरां टंगियल लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। मजीद आगाह कजो त ठकराटे वेझो नौजवान जो घर ॿाहिरां टंगियल लाश हथायो आहे, छा तफ़सील अव्हां वटि? जी बिल्कुल ही टिकराटो जो मंगी मौला है जैसे 22 साल नौजवान गुलाम फरीद पुट गुलाम अकबर मंगी जो घर के ॿाहिरां ही जेको छपरो ठहियल हो उन जी जेको शीट टंगियल हुई जंहिंमें लाश उन जो टंगियल हथ आयो आहे। जंहिंमें सुबुह जो सवेरे ही मोहल्ले वासियुनि उन टंगियल लाश खे जो ॾिठो ऐं घरां बि जेको वारिस आहिनि उहो लाश जी हुजूम थिए त हुननि ॾिठो त 22 साल जेको नौजवान गुलाम फरीद पुट अली अकबर जो लाश टंगियल हुयो। जंहिं बाद उतां मोहल्ले वासियुनि उन लाश खे लाथो ऐं BHU खणी विया ऐं BHU खां बाद में जेको आहे सहूलियत न हुजण करे एम्बुलेंस जी पंहिंजी कार में लाश खे पोस्टमार्टम जे लाइ सखर खणी विया। जॾहिं त हुनजे भाउ गुलाम मुर्तज़ा सां ॻाल्हाईंदे हुननि ॿुधायो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे, इहा ख़बर न आहे त इहो वाक़ियो कीअं आयो। जॾहिं त लाश जेको आहे घर में अचण बाद हुनजी अमड़ बेहोश थी वई आहे ऐं पुलिस चए थी त अञा इन शइ जी वधीक तस्दीक करे असां ॾिसंदासीं त इहो क़तल आहे या ख़ुदकुशी आहे। जी मजीद महर अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।